अब सब लोग आ कटो घुमाए बैठो। शाबाश शाबाश शाबाश। शाबाश हिन पासे वे। हाँ अब घुमाए वठो कम के घुमाए वठो वरी मथा मींह न अची वञे गोड़ थिए पई हींअर ॿुधो पिया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ॾे ख़बर। खैर मास्टर तू ॿुधा कुछ खैर तयार दुआ लगी पई खैर सुख अमन। तेरी खबर ॿुधी है भई अखबार बखबार में आई ने स्कूल वारे खुलन दियूं। हाँ भली इहो असां वरी मसलो जागे पियो चवंदा स्कूल 15 तारीख़ ते खुलंदियूं। हाँ और ठाठा अञा बनी जो गाह ही पूरो कोन कढियो अॼु आबत करे छोकिरा वठी आया स्कूल जा पढ़ंदा आहियूं हुते। यार हा मूं पाण सां बि इहो मसलो लॻो पियो बनी जो मूं त दुआ घुरी अञा 2 महीना न खुलनि गवर्नमेंट वारा चरिया पिया हलनि स्कूल खोले जी किरोना बि हले। अरे बाबा तूं अखबार पढ़ंदो हुजे ॿुधंदो हुजे रेडियो ते ख़बरूं रोज़ अञा किरोना मुल्क में हले पई। ऑफिसर वादा वेठा आहिनि सम्झनि कोन था अलाए छा आहे किरोना अञा हले पई स्कूल अञा जेकॾहिं 2-3 महीना सबर कंदासीं पाण बनी जो कमु लाहे वठूं आहे। सही ॻाल्हि आहे। ऐं वांधकाई हुजे त पोइ माण्हू ॿार सवलो वरी हिकल ज़हन सां पढ़ाए। हाणे पोयां बनी जो कमु माल मुंहिंजो सॼो रुलियो पियो आहे। हाणे पोइ चवंदा खुले थी पोइ ॾींदासीं मोह ॿियो हाणे छा करियूं। छा कंदासीं ॾिसंदासीं पढ़ाईंदा बि कहिड़ो मिड़ी खारंदा ॿार। बाबा जेको हाल बि आहे अखर ॾियो खोटी करे वेठा आहियूं अवांजी घरे रड़ त कोन थी अचे न ॿार तंग था कनि असांखे। चवंदा स्कूल न खुलनि बहितर असीं बनी जो कमकार करे वठूं। रजे वीर साईं पोड़ो माण्हू हींअर चरी हाणे बेज़ार थी अचां में। ऐं पाण भाए थो 2 महीना जेकॾहिं सबर कंदा अञा किरोना पियो हले हा त पंहिंजो ही मुंहिंजो कमु बि बनी जो निकिरी वञे हा। पर हाणे अची ॾचे में आहियूं छा करियूं। ही ॿार मूं वटि वेचारा पढ़ंदा इहे वांदा वेठा हुआ। अॼु वरी माइटनि खे चयो हिकिड़े ॾींहं लाइ छॾो कम खे घुमाए वठूं हाणे स्कूल खुलनि पिया। पोइ माण्हू हिकिड़े ज़हन हुजे त ॿार 2 अखर ॾेई सघे न त वरी परेशानी माल जी बनी जी। अब घुमाए वठो मींहुं पियो अचे। ए मुनर खुश है खैर जोर मजे में वे केड़ा मड़े में बची किथे वे इते थोड़ो कम हो। हां खैर है वरी बकरियूं चारियूं पे तवां के ॾिठो खबर 4 साईं का पुछी जा बुधो है पाड़े में गाल हले पई त 15 तारीख़ खां स्कूल खुलन पिया। हां भली सरकार चई छॾियो त 15 तारीख़ खोलियो असां बारियूं कढाए स्कूल में ॿारनि खे चयो सो साफ़ करे वेठा आहियूं हाणे इंतज़ार पिया करियूं 15 तारीख़ अचे। सुठी ॻाल्हि आहे तमामु। ॿार जेको आहे सॼे पाड़े खे तंग करे छॾियऊं सॼो ॾींहुं क्रिकेट ते लॻा पिया हुआ। मार्च खां वठी जेको हेसि ताईं फारिग हुआ हाणे 15 तारीख़ खां इंशाअल्लाह मोकिलंदासीं स्कूल। ऐं असां मूं बि इहो ई चयो बसि असां सभिनी मास्तरनि गॾिजी चयो त असीं वांदा वेही घरे हाणे थका आहियूं सो स्कूल खुलियल त भलो कमु थियो। हाणे ॿार सवला मोकिलियो टाइम ते अचनि बिल्कुलु टाइम सां पहुची वेंदासीं। जेको असांजो हाल आहे उहो 2 अखर बिल ॾेई छॾींदासीं न त पोइ अवांखे रड़ कोन ईंदी सॼो ॾींहुं काबू हूंदा। ॿियो त सभु ख़ैर लॻो पियो ॿियो दुआ लॻी पई खैर। महिरबानी साईं हाणे थोरो हलूं था ॿियो कमु आहे थोरो बेड़ा ई पार। महिरबानी। मास्टर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अब एॾा परे कर मास्टर जो ख्याल करो। मास्टर जो त ख्याल करो पुट। असां ॿुधो स्कूल खुली विया आहिनि छा ॿारनि खे मोकिलियूं हाणे छा कयूं। स्कूल आओ खुली विया आहिनि हाणे इन 15 ते स्कूल असीं शुरू पिया करियूं। हाँ पोइ जेका उहो आहे न हींअर पॉलिसी आई है वो सोप वारी पॉलिसी है। सोप वारी? हाँ सोप अलाए सोप SOP अलाए कुझु चवनि पिया उहो आहे माना जेको ॿारनि खे मोकिलियो स्कूल त पोइ मास्क ॿधे मोकिलिजो। ऐं बाक़ी असां बंदोबस्तु कयो आहिनि ही ॿार त ॿई आहिनि ठीकु चङा भला आहिनि ॿार अञा त ठीकु आहे। अजरा जाम थी विया आहिनि घर में 2 महीने 4 महीने खां वेठा आहिनि का शइ घर में कोन छॾी आहे। हाणे स्कूल ख़ुदा करे खुलनि त सही आहे न त मास्टर खोटा अॻे अवी थी विया आहियो ॿार बि खोटा थी विया आहिनि हाणे अलाए छा थींदो।
हा माइट बेदार हणनि असांजे मथे में। बहरहाल असांजी सरकार पगार थी ॾे मथे जी भरी ॿई मोकिलिजो टाइम से, पर उहो जेकॾहिं खंघि ज़ुकाम थियो त पोइ असीं स्कूल बंदि करे वेंदासीं। उहो छो त उहो जेका सोप जी पॉलिसी आहे न, उन में असांखे चयूं जे ॿार खे खंघि ज़ुकाम हुजे त पोइ जेको स्कूल बंदि करे छॾिजो, बसि घणे हुन ॿार खे घणे न मोकिलिजो। ॿारनि पोइ अदा करे थी सघे थो न, हाणे थधे वसकारो आहे, ॿार पाणी में वेंचनि था, मींहुं आहे त थी सघे थो न इहो। बाबा हाणे उहो सरकार जो कानून आहे, असांखे उन कानून ते अमल करिणो आहे जेको उहो आहे। बाक़ी अवी इनखे पोइ संभराए मोकिलिजो। हाणे स्कूल 15 खां शुरू था करियूं, पोइ रश हूंदी जेकॾहिं ओतिरा ॿार पोइ करींदासीं। असां हाणे हिकिड़ो जेको उहो फार्मूलो हिकिड़ो ठाहियो आहे न, ऑफिसर असांखे चयो फार्मूलो ठाहियो। उहो फार्मूले ते असीं हिकिड़े टाइम ते हिकिड़ा हेतिरा ॿार उन तरीक़े सां असीं पढ़ाईंदासीं। उहो फार्मूलो आहे। सो फार्मूलो अलाए प्लान छा साईं चयो पिए, उहो ठाहे पोइ असां ॾिनो आहे, पोइ ॿार मोकिलिजो पढ़ाईंदासीं। हाज़िर सरकार पगार थी ॾे, ख़ुदा कयो मार्च खां हेसि ताईं वेठासीं। 2 महीना अगरि सबर कंदा, इहो वसकारे जो टाइम कढी निकिरी वञे हा, पर हाणे बहरहाल मोकिलिजो पढ़ाईंदासीं। ठीक है मास्टर सिल्लू पढ़ाई जो सही। ईअं न अवी को खंघि करे ॿार स्कूल ई बंदि करे छॾियो, वरी ईअं त महिरबानी करे न कजो। मां ईअं अॻे ॿुधायो पिए तड़ ते त अॻे ई सिल्लू जेको आहे स्कूल में ईअं करे त ॿार खे कुझु थिए थो। 6 महीने खां न ट्यूशन पढ़ाए थो, न ॿारनि खे पढ़ाए थो, चए थो हिननि खे बीमारी। सरकार जी बंदिश हुई, हुन में असांजो कहिड़ो ॾोह। ॿिए खाते जा कमु वरितूं पिया असीं, जेकॾहिं ख़ुदा असांजो नसीब भलो कयो सभिनी ते कमु हुआ, असां मास्तर वंदा हुआसीं। बहरहाल उहो असांजे नसीब जी ॻाल्हि आहे। हाणे त अव्हांजे ॿारनि जो नसीब असीं हाणे हाज़िर आहियूं 15 खां पोइ। असांजा ॿार पास थी विया आहिनि या हाणे थींदा? उहो टिपी हला कंदो त हीअ किरोना हले पई त हीअ साल बि बिना इम्तिहान जे टिपी ईंदा। असांजा बि हींअर 2000 रुपया बची पिया, सीज़न ते ॾींदा आहियूं न, उहो बची पिया। कोन आयो को ऑफिसर पोइ टिपी आहे। सो बहरहाल मोकिलिजो पढ़ाईंदासीं, जेको असांजो हाल आहे 2 खण ॾींदासीं पिया। बहरहाल अव्हांखे लत परेड कोन ईंदी। चलो ठीक है, हलो पुट हलो, तयारी करो स्कूल खुलण पे आने। वाह जो बात आयो, सरकार का माइट तकड़ा पुजी है। अबा छोकरा हिला जो। हाल 15 तारीख़ खां पोइ जेको न स्कूल खुलण पिया, पोइ हाणे सभु तयारी करे 15 तारीख़ खां पोइ स्कूल अचिजो। सही है न? स्कूल खुलंदा पोइ खंघि बि थींदी, पोइ स्कूल में आना ॾींदा। उहो खंघि जे 15 खां पोइ थींदी, तव्हांजी खंघि कमु ॾींदी मूंखे बि तव्हांखे बि, न त पोइ स्कूल अचिणो पवंदो। हींअर भले में खंघो, हीअ खंघि कम जी कोन्हे। 15 खां पोइ खंघि थी त फ़ाइदो आहे। ठीकु आहे न? तंहिंजे करे हाणे तयारी करियो, पोइ 15 ते अचिजो सभु। ॿियनि ॿारनि खे ॿुधाइजो ॾे खंघि हुजे उहो अचे ई न। हींअर भले में खंघो कम जी कोन्हे, 15 खां पोइ जे थी त कमु ॾींदी। ठीकु आहे, हाणे वञो।